بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله وصلى الله على محمد وأهل بيته الطيبين الطاهرين المعصومين ولعنة الله على أعدائهم أجمعين. أما بعد، قال رسول الله صلى الله عليه وآله وسلم: إن لقتل الحسين حرارة في قلوب المؤمنين لا تبرد أبدا. नाज़रीन किराम, सामिन मोहतरम, सलामुन अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह। नाज़रीन किराम, असां पंहिंजे मौज़ू ग़म हुसैन में रोइण जो अजर ऐं सवाब छा आहे तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। ऐं इमाम हुसैन जे ग़म में उहो ई रोईंदो जंहिंजी इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुहबत हूंदी, जंहिंजे लाइ रसूल इस्लाम फरमाइनि था: इन्न लिक़त्लिल हुसैन हरारतन फी क़ुलूबिल मुमिनीन ला तबरुदु अबदा। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी शहादत जी हिकु हरारत आहे मोमिननि जे दिलनि में, उहा कॾहिं बि थधी न थींदी। ज़िक्र हुसैन में रोइण जे लाइ इमाम रिज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था: या दिअबल अहब्बु अन तनशिदनी शेरन फ़इन्न हाज़िहिल अय्याम अय्याम हुज़्निन कानत अलैना अहलल बैत अलैहिमुस्सलाम। ए देबल, मूंखे ग़म हुसैन जा शेर पसंदि आहिनि, उन जे लाइ त ही ॾींहं असां अहल बैत जे लाइ ग़म जा ॾींहं आहिनि। ऐं इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था देबल खे: या देबल इरिसिल हुसैन फ़अंत नासिरुना व मादिहुना मा दुमत हय्यन फला तक़सिरन नसरिना मस्ततात। ए देबल, इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम ते तव्हां मर्शियो चओ ऐं तव्हां असांजी मदद कंदा रहो, असांजी मदद कंदा रहो। जेसीं ताईं तव्हां ज़िंदा आहियो त असांजी तव्हां मदद कंदा रहो, ऐं जेतिरी तव्हां वटि इस्तिताअत आहे तव्हां असांजी मदद में, असांजी नुसरत में कोताही न करियो। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था: यब्न शबीब इन कुंत बाक़ियन लिशैइन फबकी लिल हुसैन। ए इब्न शबीब, अगरि तव्हां गिरियो करणु चाहियो त तव्हां इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम ते गिरियो करियो। छो? फ़इन्नहु ज़ुबिह कमा युज़बहुल कब्श। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी शहादत जेका आहे तमामु ॾुखी शहादत आहे, ऐं अहिड़े तरीक़े सां इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम खे शहीद कयो आहे जहिड़े तरीक़े सां कब्श यानी हैवान खे ज़िबह कयो वेंदो आहे। इमाम रिज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था: मन जलस मजलिसन युहयी फीह अमरुना लम यमुत क़ल्बुहु यौमल क़ियामति। जेको बि शख़्स मजलिस में वेही करे ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र करे, असांजे अमर खे ज़िंदा करे, त उन जो दिलि मुर्दार न हूंदो जंहिं ॾींहुं ॿिया दिलि मुर्दार हूंदा। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था: फ़अला मिस्लिल हुसैन फ़लयबकिल बाक़ून फ़इन्नल बुका अलैहि यहुत्तु ज़ुनूबल उज़ाम। इमाम रिज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त रोइण वारनि खे खपे त हुसैन जहिड़ी शख़्सियत ते गिरियो कनि, छो जो इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम ते रोइण सां वॾा वॾा गुनाह माफ़ थी वेंदा आहिनि। यब्न शबीब इन कुंत इन बकैत अलल हुसैन हत्ता तसीर दुमुअक अला खदैक गफ़रल्लाहु लक कुल्ल ज़ंबिन अज़नबतहु सगीरन औ कबीरन कलीलन औ कसीरन। इमाम रिज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम इमाम हुसैन जे रोइण जे अजर जे बारे में फरमाइनि था: ए इब्न शबीब, अगरि कोई शख़्स रोए इमाम हुसैन ते गिरियो करे, उन जा ॻोढ़ा उन जे गलनि ते वही अचनि, त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जा तमामु सगीरा कबीरा नंढा वॾा गुनाह माफ़ करे छॾींदो। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था:
इन शरक अन तकुन माना फि दरजातिल उला मिनल जिनाति फहजन लिहुज़निना वफ़रह लिफ़रहिना। आखिरी हदीस इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, ए इब्न शबीब, अगर तव्हां चाहियो त जन्नत में तव्हां असां सां गॾु हुजो, खुशहाल हुजो, त तव्हांखे खपे त असां अहल बैत जी ख़ुशी में तव्हां ख़ुशी करियो ऐं अहल बैत जी गमी में तव्हां गमी करियो। बसि इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे रोइण जो तमामु घणो अजर ऐं सवाबु आहे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।